अस्सलाम वालेकुम बाबा, केड़ा हाल है? ठीक कहीं? ए वालेकुम अस्सलाम चाचा साईं, केड़ा हाल है न? खुश आयो, तबीयत सही आ? अब अल्लाह जा करम लगा प्यान, बस खुशी जी अल्लाह करे। ये घर जो राशन है बिली ही मुखे कढी दे, सामान है थोड़ो घणो। चाचा साईं हाज़िर हाज़िर, सामान खोड़, बिल दियो मुखे। बिल ॾियां कोन थो तोखे, पढ़ी ॿुधायां थो, कोई और सामान मुखे कढी दे। जी चाचा हाज़िर, जी तव्हांखे बहितर लॻे। ॿुध, खंडु बंडु ऐं लूणु ॿूणु, चांवर बांवर, पती बत्ती, सर्फ बर्फ ऐं गुली बुली, इहो आहे सामान। बा ॾेई छॾ। चाचा महिरबानी करे बिल मूंखे ॾियो। चाचा हाणे ॿुध, सामान आऊं तव्हांखे ॿुधायां थो जेको मूं वटि आहे। खंडु आहे बंटु कोन्हे, लूणु आहे लूणु कोन्हे, चांवर आहिनि ॿांवर कोन्हे, पती आहे बत्ती कोन्हे, गुली आहे बुली कोन्हे। इहो छा आहे भाउ? हाँ, अधु सामान ॾींदो अधु कोन थो ॾी, अधु वरी मूंखे ॿियो को ॾींदो छा? हाणे आउं ॿिए कंहिं वटि वञा यार? के चाचा चरियो ई क्या दिमाग़ अथई कोन अथई? हाणे ई सामान जेको लिखी वञो ई हाणे ई बंट लूणु ॿांवर बत्ती ई बोली धणो बटो इहो सामान किथां मिलंदो? कहिड़े शहर में मिले थो इहो सामान? पर इहा ॻाल्हि आहे त बा, आउं भरां थो, हाणे त खणी दुकान ते कोन ईंदासीं पैसा। चाचा ठीकु आहे, वञी थो त भले वञ, मुंहिंजी उधर रहियल आहे 3 महीना थिया, उहा केरु ॾींदो? ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं मूंखे मुकमल सामान नथो ॾी न, ठीकु आहे, जे मुकमल सामान ॾिए त आउं तोखे उधार ॾियां थो, न त टको बि कोन ॾींदो, वञी जेके खपनि हुनखे धा ॾे।